लियाकत मीरानी अॼु हीअ क्लिप जेका आहे असां तालीम जे लाइ ऐं तालीम सिंधीअ में ऐं तालीम शागिर्दनि उस्तादनि इदारनि जी बहितरीअ जे लाइ जेको मुंहिंजो हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे। पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे क्लिप्स जेके आहिनि उहे तालीम जे लाइ बहितर आहिनि त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जेको मुंहिंजो अकुल आला रहंदो आहे उनजे मां त एक्सपीरियंस जे थ्रू मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तालीम छा आहे, तालीम खे कीअं जेको आहे करे ॾिसे, शागिर्दनि जा फ़ाइदा, उस्तादनि जी रहनुमाई, इदारनि जे लाइ बहितरी, ॻाल्हियूं इहे हूंदियूं लोकेलिटी जे हिसाब सां हूंदियूं सिंधीअ में। पंहिंजा तजुर्बा अचो त तव्हांखे मां ॿुधायां त लेसन प्लान छा थींदो आहे ऐं लेसन प्लान जी छो इम्पॉर्टेंट आहे, लेसन प्लान जा फ़ाइदा कहिड़ा था थियनि। त लेसन प्लान छा आहे, पहिरियों त लेसन प्लान खे डिस्कस कंदासीं। त लेसन प्लान ॾिसो हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट जेको टीचर खे क्लास खां वञण खां अॻु में तयारु करिणो आहे। उहा लेसन प्लान त ईअं थींदी आहे त भाई इनसाइड द क्लास, प्री प्लानिंग, प्री स्कूल, पोस्ट स्कूल, इनसाइड द स्कूल। पर असां वटि जेको सम्झो वेंदो आहे त भाई लेसन प्लानिंग मीन्स जेको सुभाणे पढ़ाइणो आहे, जेको टॉपिक आहे, जेको चैप्टर आहे, जेको लेसन आहे, उनखे प्लान करे तरतीब सां स्टेप बाय स्टेप पढ़ाइणो आहे। इन में क्वालिटी बि अचे थी, टाइम मैनेजमेंट जो बि ख़्यालु करणो थो पए ऐं उन खां अलावा इन जा घणा सारा फ़ाइदा आहिनि स्पेशली टीचर्स खे। छो जो टीचर जॾहिं प्लान करे वेंदो क्लास में त मां सम्झां थो त उन जा रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे तमामु बहितर ईंदा। त लेसन प्लान उहो डॉक्यूमेंट आहे जेको उस्ताद पढ़ाइण खां अॻु में जॾहिं बि क्लास पीरियड्स वठंदो त उन खां अॻु में प्लान करे वन डे प्री प्लान हुजे त जीअं क्लास में बहितर परफॉर्म करे सघे ऐं बहितर आउटपुट वठी सघे। त लेसन प्लानिंग टीचर्स जे लाइ तमामु घणी ज़रूरी आहे ऐं मां सिंध सरकार खे बि मुतालबो कंदुसि त उहे गवर्नमेंट स्कूल्स में, गवर्नमेंट कॉलेजिस में महिरबानी करे लेसन प्लान जी ट्रेनिंग बि कंडक्ट कराई वञे ऐं उन सां गॾोगॾु पायलट बि कयो वञे स्कूल्स में। इन सां गॾु रिकॉर्ड कीपिंग बि थिए थी जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। त लेसन प्लान स्टेप बाय स्टेप टीचिंग विद अ स्टैंडर्ड, विद अ टाइम मैनेजमेंट, विद अ रिजल्ट्स, विद अ रिफ्लेक्शन, विद अ आउटपुट्स, इहो तमामु घणो ज़रूरी आहे। हाणे लेसन प्लान छो ज़रूरी आहे? लेसन प्लान उस्ताद जी क्रिएटिविटी जेका आहे, क्रिएटिव थिंकिंग खे ज़ाहिर कंदो आहे ऐं प्री प्लान हूंदो आहे। जेकॾहिं क्रिएटिविटी ॾिसो जॾहिं बि ठाहींदो त उन में खोड़ सारियूं शयूं अची वेंदियूं, उन में ऑब्जेक्ट्स जी उनखे ख़बर पवंदी, उनखे जेको आहे सो आउटपुट जी ख़बर पवंदी, उहा टाइम मैनेजमेंट ते ग्रिप हूंदी, एक्टिविटी जनरेट कंदो। त इहे जेके शयूं आहिनि इहे अहम आहिनि ऐं इहे सभु जेके आहिनि उहे उस्ताद जे लाइ आहिनि। त उस्ताद जी क्रिएटिविटी खे ज़ाहिर करे थो। जेकॾहिं उस्ताद महिरबानी करे प्लानिंग कनि टीच विद हाई रिगार्ड। ॾिसो जेकॾहिं को उस्ताद आहे उहो प्री प्लान थो करे पंहिंजे लेसन खे, पंहिंजे चैप्टर खे, पंहिंजे टॉपिक खे, जेको उस्ताद हिकु ॾींहुं अॻु में 5 कलाक अॻु में, 7 कलाक अॻु में, 12 कलाक अॻु में या 24 कलाक अॻु में जेकॾहिं कंहिं बि पढ़ाइण जे लाइ, कंहिं बि क्लास पीरियड में वञण जे लाइ जेकॾहिं अॻु में तयारी कंदो त पोइ ॾिसो उहो केतिरो कॉन्फिडेंस सां पढ़ाईंदो ॿारनि खे, उहो त तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। त हिकिड़ो दफ़ो हुनखे ॾिसी वियो, उनजा सॼा कंटेंट ॾिसी वियो, उनजा ऑब्जेक्ट ॾिसी वियो, उनजी टाइम मैनेजमेंट ॾिसी वियो, उनजा जेको एक्टिविटीज़ ॾिसी वियो, उन खां पोइ रिफ्लेक्शन ॾिसी वियो, सक्सेसफुल थियोसि न थींदो, उहो सभु कुझु उनजे नज़र में एडवांस जेकॾहिं ख़बर हूंदी त उहो मुस्तविद नमूने सां कॉन्फिडेंस सां ॾिसो। इन में इहो बि फ़ाइदो थींदो आहे त टॉपिक खां कॾहिं बि हटी न वेंदो आहे उस्ताद। जॾहिं प्लानिंग में सॼो टाइम ॾिसो, हुन में टाइम मैनेजमेंट, टाइम बि विरायल हूंदो आहे त केतिरो टाइम डिमॉन्स्ट्रेशन खे ॾिबो, केतिरो टाइम ॿारनि खे सुवाल पुछण जे लाइ ॾिबो, केतिरो टाइम एक्टिविटी खे ॾिबो, रिफ्लेक्शन छा थो मिले, आउटपुट छा आहे, रेफरेंसिस छा आहिनि। त उन हिसाब सां जेकॾहिं को बि टीचर प्री प्लान हूंदो, प्लानिंग कंदो त उनजो कॉन्फिडेंस क्लास जे दौरान तमामु हाई हूंदो ऐं उहो क्लास मैनेजमेंट में ॾाढो ज़बरदस्त क़िस्म में मदद कंदो आहे। अचीव गोल, हाणे ॾिसो लेसन प्लानिंग ठाहिण वारे उस्ताद खे 40 मिंट जेके पीरियड वठे थो उन्हनि सभिनी जी अॻु में ख़बर पइजी वेंदी त छा इहो जेको मां क्लास, इहो जेको पीरियड, इहो जेको प्लान कयल पीरियड वठंदुसि त उनजा ऑब्जेक्ट कहिड़ा निकिरंदा। शागिर्दनि जा ऑब्जेक्ट पंहिंजा हूंदा, गोल्स, ऐं उस्ताद जा गोल्स पंहिंजा हूंदा। उस्ताद जेको पढ़ाइण वञी रहियो आहे छा उन जा गोल्स पंहिंजा पूरा थिया
या जेको पढ़ाइण खां पोइ शागिर्दनि जे ते टारगेट आहे त इन्हनि जा जेके से गोल्स या इन्हनि जेको अचीव कयो इन्हनि जेका अंडरस्टैंडिंग थी या जंहिं नमूने सां मां पढ़ाई इन पीरियड खे सक्सेसफुल स्टोरीज़ में या कामयाबु वठी वञण पुछां छा उहो थियो ॿारनि उन में उहो लाभ वरितो न वरितो मां ओड़े नमूने सां पढ़ाए सघी न सघणा आहिनि उनजे करे गोल्स हमेशह फिक्स ख़बर पइजी वेंदी ऐं गोल्स ॿिन्हिनि तरफ़नि जा शागिर्दनि जा बि उस्तादनि जा उन खां पोइ टीचिंग रिकॉर्ड बि आहे हाणे ॾिसो इहो हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे जेकॾहिं तव्हांजा 4 महीननि जा 3 महीननि जा हफ़्ते जा प्लान गॾु थींदा त तव्हांखे पंहिंजे लेखे हुनजो रिकॉर्ड कीपिंग थी वेंदी ऐं सॼे साल खां पोइ जेकॾहिं तव्हां कैलकुलेटेड कंदो त जेकॾहिं 7 साइंस जा तव्हां वटि सभु प्लान पिया आहिनि त तव्हांजो रिकॉर्ड मौजूदु जेकॾहिं तव्हां अंग्रेजी था पढ़ायो वठी जी सॼी प्लानिंग साल जी तव्हां करे रखी आहे त उहो तव्हांखे सॼो रिकॉर्ड कीपिंग हूंदो त लेसन प्लानिंग इज़ ऑल्सो द टाइप ऑफ द रिकॉर्ड ऑफ द टीचर त उहो कीअं हुनजे टीचिंग पाथ ॾिसो तव्हांखे हिकिड़ी लेसन प्लान तव्हांखे हिकिड़ो पाथ थो ॾिए त भाउ लेक्चर ॾियणो आहे लेक्चर ॾियण खां पोइ ॿारनि खे का एक्टिविटी ॾियणी आहे ॿारनि खे एक्टिविटी खां पोइ असेसमेंट करणी आहे असेसमेंट खां पोइ जेको टाइम हीअं गुज़ारिणो आहे ऐं टाइम मैनेजमेंट जो ख़्यालु कंदे जेके 40 मिंट तव्हां विराया आहिनि हुन लेसन प्लानिंग में उहो हिकिड़ो तव्हांखे पाथ थी ॾिए त तव्हां ऑब्जेक्ट्स कीअं था क्लियर कयो डिमॉन्स्ट्रेशन तव्हांजी कीअं आहे एक्टिविटी तव्हांजी कीअं आहे क्रास क्वेश्चन्स तव्हांजा कीअं आहिनि ॿारनि जी पार्टिसिपेशन कीअं आहे त इहो जेको हिकिड़ो तव्हांखे पढ़ाइण जी पाथ थी मिले ऐं उन में सॼो सीक्वेंस आहे जेको तव्हां लेसन प्लान जे दौरान ॿारनि खे प्री प्लान ठाहे पढ़ायो था त हिकिड़ो तव्हांखे जेको आहे हुनजी टीचिंग पाथ बि सॼी मिले थी मैप ऑफ द गोल्स सेम आर यू अचीव्ड और नॉट स्टूडेंट्स अचीव और नॉट शागिर्दनि खे जेको पढ़ायोसीं उहो कामयाबी सां पढ़ाइजासीं या न थी सघियो जेको मुंहिंजो पंहिंजो उस्ताद जो प्लान हो उन ते मां जेको आहे सो इहो पूरो रतुन या न रतुन ॿियो इहो स्ट्रक्चर बि तव्हांखे सॼो स्ट्रक्चर क्लासरूम में स्ट्रक्चर त सॼो जेको बि तव्हांजी प्लानिंग आहे उनजो स्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं अचे थो वञे प्लानिंग जॾहिं कंदुसि मां कंहिं लेसन जी तव्हांखे ॿुधाईंदुमि बि अॻिते हली त भाउ लेसन खे कीअं प्लान कजे पढ़ाइण जे लाइ कहिड़ियूं हुन में एक्टिविटीज़ रखजनि टाइम मैनेजमेंट कीअं हुन में असां मैनेज कई आहे उन सां गॾु आउटपुट असांखे कहिड़ा मिलिया आहिनि त उन हिसाब सां सॼे पढ़ाइण जो जेको 40 मिंटनि जो स्ट्रक्चर आहे जंहिंमें एक्टिविटीज़ अचे थी वञनि जंहिंमें टाइम मैनेजमेंट अचे थो वञे जंहिंमें रिज़ल्ट्स अचे थी वञनि जंहिंमें स्टूडेंट्स जी पार्टिसिपेशन अचे थी वञे क्वेश्चन्स अचे था वञनि एक्टिविटीज़ अचे थी वञनि त ऑलरेडी तव्हांजी नज़र में हिकिड़ो स्ट्रक्चर आहे त भाउ हिन स्ट्रक्चर जे मुताबिक़ ही स्ट्रक्चर लेसन प्लान जेको आहे सो तयारु लेसन प्लान जे मुताबिक़ असांजे 40 मिंटनि जो ही स्ट्रक्चर रहंदो जेको असां कंदासीं ॿियो इहो त जेकॾहिं ॾिसो क्लासरूम मैनेजमेंट लेसन प्लान ठाहींदड़ उस्ताद जॾहिं टाइम खे मैनेज कंदो एक्टिविटीज़ खे मैनेज कंदो पंहिंजे सॼे लेसन खे मैनेज करे उन में जेके बि शयूं उन में कंटेंट अथसि लेसन प्लानिंग जा जेकॾहिं उन ते टाइम जे हिसाब सां अमल कंदो त उहो जेको कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त पढ़ाइण जे दौरान टीचर पंहिंजी टॉपिक खां हटी करे ॿियनि शयुनि ते हलियो वेंदो आहे ऐं प्रॉपर उन पाथ ते न हलंदो आहे प्रॉपर उन खां मिस थी वेंदो आहे हेॾे या होॾे कुझु न कुझु टाइम उनजो ख़राबु थिए पर लेसन प्लानिंग जेकॾहिं हूंदी त हिकु त सबक़ु रवानी सां हलंदो ॿियो त जेकॾहिं टाइम विरायल हूंदो त ॿार कॉम एंड कूल हूंदा ऐं टीचर बिज़ी हूंदो ऐं उहे सॼियूं एक्टिविटीज़ जेके उन टाइम जे अंदरि थींदियूं त उन में क्लासरूम मैनेजमेंट में तमामु घणो फ़र्क़ु थो पए उन में वॾो असरु थो थिए त ओवरऑल लेसन प्लानिंग हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्ताद जी त मदद थो करे पर उन सां गॾो गॾु शागिर्दनि ते बि उनजो असरु आहे त उहो जेको उस्ताद प्लान कयो आहे छा उहो ॿारनि अचीव बि कयो आहे या न कयो आहे त इन मां अल्टीमेटली प्री प्लान जेको लेसन हूंदो या को टॉपिक हूंदो त उन्हनि मां अल्टीमेटली ॿारनि खे जेको फ़ाइदो पहुचंदो उस्ताद खे तमामु ज़बरदस्त फ़ाइदो आहे क्वालिटी एजुकेशन जे लाइ स्टैंडर्ड जे लाइ टाइम मैनेजमेंट जे लाइ एक्टिविटीज़ जे लाइ इहो जेको प्री प्लान करे असां ॿारनि खे पढ़ायूं था उहो तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं ओवरऑल जेका आउटपुट असांखे मिलंदी उहा शानदार मिलंदी त लेसन प्लानिंग जे लाइ मां सिंध जे सभिनी उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेकॾहिं गवर्नमेंट जे स्कूल्स में इम्प्लीमेंटेड नाहे त बि सुठा टीचर नौजवान जेके हाणे टीचर आहिनि उहे पंहिंजे सबक़नि खे पंहिंजे लेसन्स खे पंहिंजे टॉपिक्स खे प्लान कनि ऐं प्लान करे जेकॾहिं क्लास में प्रेज़ेंट कंदा त इंशाअल्लाह ताला असांजे
गवर्नमेंट पब्लिक सेक्टर जी एजुकेशन भी तमामु भली थींदी। उनजे करे मां सिंध सरकार खे मुतालबो कंदुसि त महिरबानी करे लेसन प्लानिंग गवर्नमेंट जे स्कूल्स में ऐं कॉलेज में इम्प्लीमेंट कयो वञे। इन सां ॿारनि जी क्वालिटी ते बि फ़र्क़ु पवंदो, उस्तादनि जो जेको सिस्टमेटिक वे आहे पढ़ाइण जो उहो जदीद ऐं लेटेस्ट थींदो, ऐं जदीद ऐं लेटेस्ट थींदो त इंशाअल्लाह ताला असांखे जेको आहे सो काफ़ी फ़ाइदो पहुचंदो। जेकर अहिड़े क़िस्म जी क्लिप्स तव्हांखे मुंहिंजी बहितर थियूं लॻनि त प्लीज़ सब्सक्राइब माई चैनल। आई एम वेटिंग फॉर योर हेल्प। गॉड ब्लेस यू प्लीज़। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।